हेलो। सिकंदर खान तुझे पुट मुझे कब्जे में आए। अच्छा मुझो पुट तो तू जेल में हुए? जेल त छा तो वटि पहुचण लाइ जेकॾहिं मूंखे 7 समुंड पार करणा बि पिया पोइ बि तो वटि पहुचंदुसि। तू चवण छा थो चई? पंहिंजा इहे विलायती कुता मुंहिंजे हवाले कर जेके मुंहिंजे हिन क़ौम ऐं मुंहिंजे मुल्क जा दुश्मन आहिनि ऐं पंहिंजो पुटु मूंखां वठी वञ। जेकॾहिं न त ॿी सूरत में तोखे तुंहिंजे पुट जो लाश बि न मिलंदो। तू ये नथो करे सही। हाँ बिल्कुल 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 मां अकेलो ही माण्हू जेके आहिनि मां तोखे ॾींदुसि पर ॾिस मुंहिंजे पुट खे कुझु न थिए हली। हाँ बिल्कुल बिल्कुल ओके ओके अल्लाह हाफ़िज़। हेलो अस्सलाम वालेकुम शेख सिकंदर खान। हाँ मां सिकंदर खान तो ॻाल्हायां। साईं सोचो तव्हां नाराज़ थी वेंदो। तव्हां फिक्र न कयो मां तमामु जल्द उन टके जे फोटोग्राफर खे गिरफ़्तार करे तव्हांजे साम्हूं उन जा टुकड़ा टुकड़ा कंदुसि। अरे टके जो फोटोग्राफर मुझे पुट के अगवा करेगा। हाँ दुनिया जांच करता हूँ जी कमजोरी कड़ी है समझे। हाज़ुर साईं असां त तव्हांजी हुकुम जा गुलाम आहियूं। अज खणी एहसान करी अज खणी एहसान कर तूं दिल भर देर न लाए मुंह में लख मदायूं हादी पंहिंजो बाल भलाए मुंह में लख मदायूं मुंह में लख मदायूं हादी पंहिंजो भाल भलाए हिन गम दिल जे हिणे हाल खे हादी पंहिंजे हील हलाए मरहम साण मिलाए अला ॾे सफ़ा दिल सगाफ़ जे ऐं हिन ग़रीब जो हाल सजण तोखे मालूम आहे हिन ग़रीब जो हाल सजण तोखे मालूम आहे ओ मालूम आहे तोखे मालूम आहे मालूम आहे तोखे मालूम आहे हिन ग़रीब जो हाल सजण तोखे मालूम आहे मालूम आहे तोखे मालूम आहे मालूम आहे तोखे मालूम आहे हिन ग़रीब जो हाल सजण तोखे मालूम आहे ओ सजण यारीअ देस में जीअण आहे जंजाल सजण तोखे मालूम आहे हिन ग़रीब जो हाल सजण तोखे मालूम। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मथे साईं साईं मुझे अर्ज़ा है बाबा तुम क्यों बाबा साईं 6 महीना थिया आहिनि मुंहिंजो बच्चो घर खां निकितो आहे साईं को पतो कोन थो पए मुंहिंजे बच्चे जो बाबा मां त शहर घुमी घुमी थकिजी पियो आहियां सरकार दरगाहूं घुमियूं त शहरनि जा रस्ता घुमिया त मुंहिंजे पुट जो किथे बि पतो कोन साईं का तव्हां महिरबानी कयो त मुंहिंजी मदद कयो साईं मुंहिंजो बच्चो ॻोल्हे चाचा तव्हां रिपोर्ट लिखायो मिली वञो जो सूरत में तव्हांखे इतला कंदासीं। साईं महिरबानी साईं तव्हांजी। हा नालो लिखायो साईं मुंहिंजो नालो रसूल बशर साईं। बाबा तुझो न जेको गुम थी वियो हुन लिखायो। हा बाबा बाबा मुंहिंजो अली नालो आहे साईं। हा अली वो कोई फोटोग्राफर। हा बाबा तव्हां हुनखे सुञाणो था? सुञाणा छा हू त मूंसां गॾिलाईंदो आहे।
अच्छा हलो तो तव्हांखे हींअर ईंदड़ आहियां हली वो तो बाबा जेकॾहिं तव्हां अली जा पीउ आहियो त मुंहिंजा बि पीउ आहियो जेकॾहिं तव्हां अली जा दोस्त आहियो त मुंहिंजा बि भाइर आहियो सिपाही महिरबानी बाबा चांहि खणी आ जल्दी अचो भाउ अचो तोखे मां पंहिंजे पुट खे ज़रूरी इनाम हा हे सूबेदार साहब खे ॾिजो ऐं चइजो सिकंदर खान सलाम ॾियो शमीर हिननि खे फार्म हाउस ते थियो पर साईं असां त अली सां मिलण आया हुआसीं हा हा मां अली खे होॾे मोकिलिया थो तव्हां सां मिलंदो वञो हेलो केरु अली हा मां सिकंदर खान थो ॻाल्हायां अली मूं तोखे चयो हुयो न त सिकंदर खान कॾहिं हारियल रांदि ॿिए खे न ॾींदो छो त सिकंदर खान कॾहिं कचियूं गोलियूं न आहिनि खेॾियूं जेकॾहिं मुंहिंजो पुटु सुल्तान तो वटि आहे न त तुंहिंजो पीउ ऐं तुंहिंजा ॿ दोस्त उहे बि मूं वटि आहिनि भलो हिन में अथई त सुभाणे जेको टाइम मां ॾियां उन ते मुंहिंजे पुट खे मूं वटि छॾे वञ ऐं पंहिंजा ॿ माण्हू ऐं पीउ वठी वञ जेकॾहिं मुंहिंजो हिकु पुटु हुयो त तुंहिंजो पीउ ऐं तुंहिंजा ॿ दोस्त बि वेंदा मूंखे यकीन आहे त तूं मुंहिंजे पुट खे कुझु बि न कंदे हा सम्झी सुभाणे के ॾींहं में ठीक 12 बजे तूं मुंहिंजो पुटु मुंहिंजे हवाले कर ऐं पंहिंजा माण्हू वठी वञ इहा जॻह सुबुह मां तोखे ॾसींदुसि ठीकु आहे ओके ख़ुदा हाफ़िज़ सिकंदर खान किथे आहे मुंहिंजो बाबा साईं ऐं मुंहिंजा दोस्त उहे मुंहिंजे हवाले कर ऐं पंहिंजो पुटु वठी वञ निशान छा जो आहे मां तोखे फोन ते चयो हुयुमि न त मुंहिंजे पुट खे ख़राश आई
दोस्तनि जा लाश मिलंदा लॻे थो मां ख़तम करे छॾियां। सिकंदर खान मूंखे हिन जे चहिरे निशाननि जी ॻाल्हि करे रहियो आहीं, पर जेकॾहिं मुंहिंजो बाबो साईं मुंहिंजा दोस्त तुंहिंजे कब्ज़े में न हुजनि हा त हिन जी धड़ ते ही सिसी न हुजे हा। बाबो साईं ऐं मुंहिंजो दोस्त मां हवाले कर, मुंहिंजो पुटु वठी वञ। हा तोखे तुंहिंजो पीउ पहिरियों मुंहिंजो पुटु मुंहिंजे हवाले कर, उन खां बाद तोखे तुंहिंजो पीउ शामिल वञ अलीअ जे पीउ ऐं मुंहिंजे दोस्तनि खे वञ। अली पहिरियों मुंहिंजो पुटु पोइ तुंहिंजो पीउ, छॾ मुंहिंजो पुटु। सिकंदर खान अॼु तूं मुंहिंजे बाबे ऐं मुंहिंजे दोस्तनि जी वजह खां बची वहीं, कॾहिं माफ़ न कंदुसि। तूं हिन मुल्क ऐं हिन क़ौम जो गद्दार आहीं, दुश्मन आहीं। पर वञ ईअं बा हलो। सिकंदर खान तुंहिंजे दिल जी हसरत मां ज़रूर पूरी कंदुसि, यादि रख। ऐं हा मां बुज़दिल न आहियां, जेकॾहिं मां बुज़दिल हुजां हा तूं ईअं न घोड़ा टेके हा। न अली न, घोड़ा मुंह न, पर तो टेके आहिनि तो। सिकंदर खान इहो ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो मां छा थो करे सघां। पुट अली तूं हिते अची कहिड़नि चकरनि में फासी वियो आहीं बाबा? बसि तूं सुभाणे असां सां ॻोठ वापसि हल, न खपनि बाबा तुंहिंजूं इहे असांखे नौकरियूं। न बाबा मां हिननि मुल्क दुश्मन अनासिर खे ज़िंदा कोन छॾींदुसि। अली चाचा सही थो चए। न दोस्त मां हिननि खे हिन जे अंजाम ताईं पहुचाईंदुसि। ऐं हा जेकॾहिं हिन जंग में मूंखे कुझु थी वियो त मूंखे काई अफ़सोस न रहंदी। ख़बरदार जहिड़ी ॻाल्हि कई अथई त मार ॾींदो साईं। पुट गुलहसन तूं ई खणी हिनखे सम्झाईंसि बाबा। अरे यार अली जेकॾहिं सभई चवनि था त तूं बि खणी हल वापसि ॻोठ भला। न यार गुलशन तूं बि ईअं थो चईं, हाणे तूं त हिकु शहीद फ़ौजीअ जो पुटु आहीं, तुंहिंजे बाबे वतन लाइ पंहिंजी ज़िंदगी क़ुर्बान करे छॾी ऐं तूं मूंखे वापसि हलण जो चाहींदो, पंहिंजो जंग अधूरो छॾे। वाह पुट वाह, अॼु मूंखे यकीन थी वियो आहे त जेसीं ताईं हिन धरतीअ ते दोदा दिलेर रहनि था त असांजे मुल्क जो कोई वार विंगो नथो करे सघे। वाह पुट अॼु खां वठी हिन जंग में मां तव्हां सां गॾु आहियां, मां तव्हां सां गॾु आहियां ऐं दुश्मन जी गोली हूंदी ऐं मुंहिंजो सीनो हूंदो। ईशा चाचा वरी तव्हां बि? हा पुट पहिरियां मां सिर्फ़ु पंहिंजे लाइ सोचे रहियो हुउसि त जेकॾहिं अली खे कुझु थी पियो, पर अॼु मूंखे यकीन थी वियो आहे त जेकॾहिं हिन जंग में मुंहिंजो पुटु शहीद बि थी वियो त मूंखे हुन ते फ़ख्रु रहंदो। बसि बाबा दुआ कयो।
दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आऊं खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त छा थींदा हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं आणे ॾे हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 बाबा मां तव्हांजे बेगुनाह वही वियल रत जो कसम खणी चवां थो इन्हनि ज़ालिमनि खे मां हिन धरती ते सकून जो साह खणण कोन ॾींदुसि इन्हनि खे हिकु हिकु करे कुते जो मौत मारींदुसि हज़ूर बख़्श दुलसन जेकॾहिं मूंखे कुझु थी पए त मुंहिंजी ॻोठ वारी ज़मीन मस्जिद हवाले करे छॾिजो यार अली अहिड़ियूं ॻाल्हियूं छो थो करे तूं फ़िकिर न कर तोखे कुझु बि न थींदो उन्हनि कुतनि मां कंहिं हिक खे बि हिन ज़मीन ते जीअण न ॾींदासीं यार मां बाबा खे त विञाए वेठो आहियां भाउ हाणे मूं में इहा हिमत न आहे जो मां तव्हां दोस्तनि खे बि विञाए विया सो महिरबानी करे तव्हां सुभाणे ॻोठ हलिया वञो मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो बसि वाह यार वाह दोस्त बि चई थो ऐं दोस्तीअ जो फर्ज़ निभाइण खां बि रोकी थो हाणे जेकॾहिं मरंदासीं त बि गॾु ऐं जेकॾहिं जीअंदासीं त बि गॾु यार तव्हां सम्झण जी कोशिशि छो नथा कयो मूंखे तव्हांजी दोस्ती ते नाज़ आहे फ़ख़्रु आहे मूंखे पर न भाउ तव्हां हलिया वञो बसि न दोस्त ही सही था चवनि जेकॾहिं भॻवान तव्हांखे कुझु करण जो मौक़ो ॾिनो आहे हिन वतन खे बचाइण लाइ त करणु घुरिजे ऐं तव्हांजी तारीफ़ असां तव्हांखे कोन सुञातो मुंहिंजो नालो राम आहे मां इंडिया मां हिन पाकिस्तान में पंहिंजे भाउ जी तलाश में आयो आहियां हिन में असां तव्हांजी छा मदद करे सघूं था मां अव्हां सां गॾिजणु चाहियां थो थी थो सघे अव्हां सभिनी सां गॾु रही मां पंहिंजे भाउ जी तलाश करे वठां किथे तुंहिंजे भाउ जो नालो शंकर त न आहे जी हा तव्हां उनखे कीअं सुञाणियो था तव्हांजो भाउ गुम न आहे थियो हू दौलत जे नशे में अंधो थी वियो आहे जैक्सन नाले हिकु विलायती कुते सां गॾिजी पंहिंजे ई भाइरनि जो क़त्ल करे थो न असां ॿई मुल्क घणेई विड़ी चुकियासीं हाणे सभु हिकु आहियूं हेलो हलो अली मां तोसां मिलण थी चाहियां पर हींअर इहो मुमकिन न आहे सभिया अली प्लीज़ तोखे मुंहिंजो कसम आहे हिकु दफ़ो त मूंसां मिल अच्छा ठीकु आहे किथे मां तुंहिंजो पार्क में इंतज़ार थी कयां ठीकु आहे तूं इंतज़ारु कर मां अचां अल्लाह ओके ख़ुदा हाफ़िज़ एतिरो कुझु थी वियो ऐं तूं मूंखे कुझु बि न ॿुधायो मूंखे अॼु ई मुंहिंजो नौकर ॿुधायो छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे तव्हां ॿुधायो तव्हां हिते मूंखे छोकिरो आयो आहे अली मूंखे अॼु ई ख़बर पई त मुंहिंजो पीउ दहशतगर्दनि सां मिलियल आहे जेको कुझु तोसां थियो उन जे लाइ मां तोखां माफ़ी थी घुरां घणा ई ॾींहं थी विया हुया तोखे न ॾिठो हुयमि इन जे लाइ तोखे घुरायमि ॾिस सभिया हिन वक़्तु मां उन रस्ते ते हली रहियो आहियां जिते मुंहिंजो अंजाम मौत या जेल आहे मां तुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करणु नथो चाहियां अॼु खां पोइ तूं मूंखे विसारे छॾ ऐं को सुठो छोकिरो ॾिसी उन सां शादी करे छॾ छो अली
एॾो जल्दी मूंखे विसारे छॾियई। उहे वाइदा, उहे वचन, गॾु जीअण ऐं गॾु मरण जा, ऐं हाणे तूं ई थो चवईं त मां शादी करे छॾियां। न, हरगिज़ बि न इहो थींदो। सबिया, हुन वक़्तु तुंहिंजो अली हिकु फोटोग्राफर हुयो ऐं हाणे जेको तुंहिंजे साम्हूं अली आहे उहो हिकु जेल खां फ़रार थियल मुजरिम आहे। वक़्त जे हालतनि हिन अलीअ जे हथ में बंदूक ॾेई छॾी आहे। अली, मां तोखां सवाइ ज़िंदा रहण जो तसवुर बि नथी करे सघां। जेकॾहिं तोसां गॾु मां रही नथी सघां त तोसां मरी त सघां थी न। ऐं जेकॾहिं सुभाणे असांजी मोहबत जे विच में तुंहिंजो पीउ दीवार बणिजी वञे त मां हर दीवार तोड़े तोखे पंहिंजो कंदसि। तूं मुंहिंजो आहीं, मां तुंहिंजी हूंदसि। रियली? हेलो, केरु परवेज़ खान? हाँ, मां सिकंदर खान ॿुधायो। तव्हां पंहिंजा हवाला ॿुधायो। मां बिल्कुलु ठीकु आहियां। परेशानी? न, सिकंदर खान कॾहिं पंहिंजे चेहरे ते परेशानी ज़ाहिर थियणु ॾिनी न आहे। और ख़ुदा जे फज़ल सां मूंखे का परेशानी न आहे। हाँ, ओके, अल्लाह हाफ़िज़। सबिया, तूं किथां अची रही आहीं? मां तोखां थो पुछां किथां अची रही आहीं? अलीअ सां मिलण आई हुयमि। अली? बेशरम, बेहया, तोखे पंहिंजे पीउ जे इज़त जो ज़रे बराबर बि ख्याल न आहे। तूं मुंहिंजे दुश्मन सां मिलण वई आहीं। दुश्मन हू न, अहीं आहियो, हिन क़ौम जा, हिन समाज जा ऐं अलीअ जा। त तोखे हुन फोटोग्राफर सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। हाँ, मां आहियां दुश्मन हिन क़ौम जो, हिन मुल्क जो। छो त मूंखे दौलत खपे, शोहरत खपे, इज़त खपे। मूंखे न खपे इहा दौलत जेकी बेगुनाह माण्हुनि जो खून मां कमायल हुजे। बेगुनाह माण्हुनि जी लाशनि ते थियल महिला त जॾहिं किरंदा आहिनि त उन्हनि में रहण वारनि माण्हुनि जी लाशनि खे कुता बि न खाईंदा आहिनि। कमरे में बंदि करे छॾ, न जो अॼु खां पोइ ॿाहिरि निकिरणु बंदि आहे। साईं, जेॾो जल्दी थी सघेव न त इहा शादी कराए छॾियो। तूं ठीक थो चई सुल्तान खान। आफ्ताब सुभाणे असली डिलीवरी खणी अची वियो आहे। उनजे ईंदे ई हिनजी शादी कराए छॾींदासीं। अदा ॾाढी बुख लॻी आहे, पर हाणे मानी थींदी न थींदी? मानी न थींदी, पर ॻोठा निकितासीं, शहर पहुतासीं, वोट बचा पुले वीह भाउ। हाणे जीअं तव्हांजी सलाह। मुंहिंजो पेट फाटे थो। मोट त वीह तूं हाणे जीअं चओ, मोट तो खुले वीह। अदा करायो मोट तो खुले वीह। दादो बुख न मरे ॾाढी बुख लॻी आहे। बस तव्हांखे मानी मां थो करायां। मारा ही नहीं जा। मां जो वेठो आहियां, तेरा घबरा छॾिया। न मां वेठो आहियां, अचो तव्हांखे मानी मां थो करायां। सब बढ़िया, सब बढ़िया। अब भी अच्छा मारा ही देखा। अब दाल दीजिए। अच्छा, एक मुर्गी चुप्पे सब बढ़िया। अच्छा तो तू भी बाबा। हाँ को दिखाई नहीं दूध दूध ने। धोरो पानी। हाँ पानी क्या? अगर नहीं जा। दादा इतने लग गया कुछ भी दावड़ा तू फेरी तू। बताइए अब फाली ना है बाबा।
करार किया मानी का पूछा भी नहीं चलो आ जा अब पा अब हमारे घनी हटो हमारा अदाय थोड़ो थोड़ो पड़े बाबू थोड़ो खाने अबे खाओ बस खाओ अदा तू दाल खा पी तू हे मेहा खा दाम में आ कितने होता ये क्यों होता भी पुटी पुटी दाल न खाई देना पी बनाती पुटी पुटी बस आने तो कुछ अला मुखी में आओ होता है पुटी तो खेल जा मेरे पार्टी लिया था यहाँ पर आया आ गया अरे फेरो अब अपा अब अभी पानी गया बीवी को खाया पानी अब आप बहुत चिकन हो पानी में टेक की है तो पापा ना अभी काम में जल्दी गया अभी आई वीडियो में आता हूँ 2 मिनट में आधा तक की मोड़ जा देर में वीडियो के दिन दो हां जो ठोया तेरा आगे जेरी मन में जाओ किस जरूरत पड़ो तो देर में कजो आ जा ओके जल्दी पहुंचा अब आए हुए दो अब आ जा फ्लेमेंको अब आ जा फ्लेमेंको अब आप क्या करेंगे करार चाहिए हमें वाह मेहरबानी खा अला मुझे कर लो मेरे भाव खावड़ जाओ मैं तवा पे ले लो अरे गणो बिला बच्चा ही पीती नहीं हम मानी खा दिया ट्रे मानन मानी खा दिया तू चाय पीती है 160 रुपया बिला साईं 60 रुपया ना है भाई 20 रुपया दो 20 रुपया साहब 160 रुपया ना कमाए साईं बुद्धो तो मुझी गाल के रखो साईं गाल 70 रुपया तो साईं गरीबा बिला लाज कुसम गरीबा गरीबा यतीम आदमा था क्या सही यतीम में लगो सही ना अरे आने वाला कहना कि हंडा थोड़ा मेरे पाव दे 70 वटो सही ना के हंडा थोड़ा सही ठगी करे यार ठगी वाली ठगी करे पूजा आया पूजा वास्तेदार होया नहीं तो कोई जरूरत ये मुफ्त की बात ना बाप का जो माला था अब आ जा फ्लेमेंको मारी छोटो ये भी तो सही दो या साफ करे सब पका दे साफ कर सब ये मिल दला करे कुछ वाई तो ये ठक्की तो बरनी के रो मामी लाठी आना ते
पंजे की थी साहब चुप ही न किया तो दिल चाहिए थी 5 रुपया करो जी वाह सुबह मिली थी उठला मजदूरी कर यो अल्लाह जो तो मिलो न छतो मार बाबरकत इधर यस मैडम। बाबरकत खबर थी मुझो की जबरदस्ती शादी तो कराए आफ्ताब सां जल्दी ही नहीं वनी अली के तो दस हां मैडम हाणे ही वनी अली साहब सां मिलणो आहे मूंखे साईं। कहिड़ा हाल आहिनि बाबरकत कीअं अचणु थियो आहे ख़ैर त आहे साईं मूंखे मैडम मोकिलिया जो हुनजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ सिकंदर खान शादी कराए रहियो आहे। कंहिंजी शामत आई आहे जो नांग जे बिलण में हथ थो विझे। उहो वॾो दहशतगर्द जो आफ्ताब नाले सां सुभाणे फ़कीर मिल रस्ते सां अची डिलीवरी वरी ट्रक कई अचे थो जेको अॼु सिकंदर खान जे बंगले ते वञी मैडम खे चओ आफ्ताब सुभाणे सिकंदर खान जी हवेली ते न पहुचंदो रस्ते में हुनजी मौत सां मुलाक़ात कराए छॾींदुसि। पर यार अली सिवाय हथियारनि जे असीं हुननि जो मुक़ाबिलो कीअं कंदासीं? भाऊ हथियारनि जो फिक्र तव्हां न कयो, इहा ज़िमेदारी मुंहिंजी आहे। पर सिकंदर खान जे लाइ तव्हांजे दिलि में एॾी नफ़रत छो? इन्हनि ज़ालिमनि जे हिकु बम ब्लास्ट में मुंहिंजो भाउ शहीद थियो जंहिंजे वांदड़ रत जो मां कसम खयो त इन्हनि ज़ालिमनि खां मां प्लान थो वठंदुमि पर मां इहो प्लान नथो वठी सघां। अगरि इन नेक मक़सद लाइ अवां मुंहिंजा हथियार इस्तेमालु कंदव तव्हां जी वॾी महिरबानी थिए। बाबरकत तूं दिलजा कर वञी असलो खणी अच सिकंदर खान जे माण्हुनि खे मौत बणिजी मां पाणे ई कड़कंदुसि। ठीकु आहे भाउ मां वञां थो। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ही कोने को कपड़ा धो त झग करे ही कोन तो भाई थान जो साबुण जेको आ उहो वट तवी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा खा चवन हां वो सुठो को निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जो जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो उते सॼो सामान कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी अथव कपड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां
सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आ, ब्लीच आ, लेमन मिक्स आ, सम्झो था न? अथनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच, लेमन मिक्स, डिश वॉश जेको इहो त फार्म आ साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघी थी दादा ॿुधायां। अदा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां वठ न लालू खां पैसा त वठी था न। दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेसमंग जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो, सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो। इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 31313856262। शहर खां सस्तो ॿुधाई न। हा शहर खां सस्तो। हा सॼे शहर खां सस्तो रियायत में। हा हा सही आहे। सुभाणे वञी वठी अचिजांइ। सुभाणे मां वठी थो अचां, पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण, पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे? वठी तुंहिंजे पालतू कुत्ते आफ़ताब ऐं उन जे साथियुनि खे मारे तुंहिंजी सॼो असलो खणी वियो आहियां ऐं हाणे पंहिंजी तयारी में रह। कॾहिं बि तुंहिंजो मौत बणिजी तुंहिंजे मथां कड़कंदुसि। संगत किथे आहे बलदासन? संगत वारा सभु आरामी आहे। मंझि गया आहिनि? अञा ताईं त न आहिनि भैया। अच्छा हेलो अस्सलाम वालेकुम। केर? मांगराव थो ॻाल्हायां। साईं हींअर सुल्तान खान अलीबारा रस्ते खां ॻोठ थी रहियो आहे। छा सच चई रहिया आहीं? याद रखिजांइ इमरान, जेकॾहिं इहा ख़बर ग़लति निकिती त सिसी धड़कां धार करे छॾींदो साईं।
छा थियो आहे यार अली ख़ैर त आहे खैर आहे गुल हसन तूं हिते इंतज़ार कर सुल्तान सुभाणे ॻोठ न पहुचंदो न यार अली तूं हिते तरस अॼु मां थो वञा न गुल हसन मां तुंहिंजी हयाती ख़तरे में नथो विझणु चाहियां दोस्त वाह यार वाह दोस्त बि चई थो आहीं दोस्त जो फर्ज़ निभाइण खां बि रोकींदो न अॼु तूं मूंखे छॾ पर तूं अकेलो वञी कीअं मुक़ाबिलो कंदे दोस्त मां अकेलो 10 जे बराबरि आहियां दुश्मन खे मात ॾेई सुल्तान जी लाश खणी तुंहिंजे जी कदमनि में रखंदुसि तूं वेह यार वेह पर जेकॾहिं तोखे कुझु थी वियो त मां कॾहिं पाण खे माफ़ न तूं करे को बि सघंदुसि फिक्र न कर अली मुंहिंजी तरफ़ खां तूं बेफिक्र रहो चङो अलाह भला। निगहबान अलाह तुंहिंजी मदद ता सुल्तान पुत्र पुट इहो मालूम त कर त अल्ताफ ऐं आसिफ किथे आहे काफ़ी ॾींहं थिया आहिनि मिलण ई कोन आया आहिनि असीं पहुची विया आहियूं सिकंदर खान वियो भला इहो ॿुधाए त वियो किथे जो नज़र ई कोन पिया आयो असीं हिक कम जे सिलसिले में ॿाहिरि वियासीं वापसि थियण ते ख़बर पई आहे त अली अफ़्ताब खे क़त्ल करे छॾियो असां अगरि जे इहे टंग टंग ते चाढ़े वेठा रहियासीं त इहो फोटोग्राफर असांजे साथियुनि खे हिकु हिकु मारे न वेंदो रिलैक्स रिलैक्स तव्हां को टेंशन न वठो इहो मुंहिंजी ज़िमेदारी आहे कुझु मूंखे वक़्तु ॾियो सभु कुझु मां पाण ई ठीकु करे वठंदुसि पर पुलिस हो गई मुझसे जान बचाए इसे बताया सिकंदर खान ये बदलाना कम तुझा सिकंदर खान ना देखण करता हुए कुछ कर ही न सके अच्छा अच्छा गोली कर तेरा छा बदतमीजी आई दुश्मन जो भेण शर्म अचणु खपे तव्हांखे अरे भेण कीअं थी हुजे तूं भेण हूंदी आहे उनजी इज़त कई वेंदी आहे हिकु दुश्मन जे भेण जे करे तूं असांखे चमाट हईं तव्हां जे करे इमरान जी कटियल सिधी बि खणी अचो न मां तव्हांखे हार पारायां पर तव्हां अहिड़ी हरकत कई आहे मूंखे मुंहिंजे पंहिंजे नज़रनि में किराए थो असां निकिरी वञो मुंहिंजे नज़रनि मां हलो ऐं हिन भेण खे बाइज़त तरीक़े सां हिनजे घर पहुचाए अचो वञो भेण असांखे माफ़ कजां जज़्बात में थी वियो क़दम यार अली माफ़ करे न हाणे पंहिंजे कीअं ते पछताओ अथनि घर बाइज़त तरीक़े परेशानी तू जेकर मुंहिंजी इज़त जो ख्याल हुजे अहिड़ा ग़लति कम तू कॾहिं बि न करे रुबीना छा थियो आहे ॿुधाए मूंखे त काई ख़बर ई न आहे तुंहिंजी ग़लति कमनि जे वजह सां कुझु माण्हू मूंखे अगवा करे खणी विया हुया
एक फरिश्तो अचे मुंहिंजी इज़त बचाई उन जा साथी मूंखे ॿाहिरि इज़त करे छॾे विया तूं कंहिंजी ॻाल्हि करे रही आहे अहिड़ो अन्याय नथी मालिक ॻाल्हि करे रही आहियां छा तूं सच चई रही आहीं जेकॾहिं तूं सच चई रही आहीं त मां हींअर ई थो वञा ऐं अलीअ खां माफ़ी थो वठां। साईं मां मुंहिंजो नालो इमरान आहे मूंखे अलीअ सां मिलणो आहे छो केरु आहे छा थियो आहे? छा कयो अथव? कहिड़ो गुनाह थी? साईं मां उहो ई माण्हू न जंहिं मूंखे ग़लति ख़बर ॾिनी हुई दिलि त चए थी तुंहिंजा दॿा करे छॾां पर तूं हिन महिल मुंहिंजे औताक ते आयो आहीं ऐं असीं तॾहिं ते यार दुश्मन खे बि भाउ कोन ॾींदा आहियूं। हली वञे था साईं मूंखे का पंहिंजे पछतावा आहे बस हाणे असां तोखे सम्झी विया आहियूं। हिन खां अॻु जो मां जज़्बात में अची तुंहिंजो सिसी तुंहिंजे धड़ खां धार करे छॾां। हली वञे था साईं मां हिन पाप पुराण ते हथ रखी कसम खां थो त हिन वक़्तु मां जेको बि ॻाल्हाए रहियो आहियां कूड़ न ॻाल्हाए रहियो आहियां सच ॻाल्हाए रहियो आहियां। न यार अली अहिड़नि माण्हुनि जी कसम ते बि एतबार न आहे। अहिड़ा माण्हू क़ुरान खणण देर न आहिनि कंदा। न गुलसन असांखे हिन मुक़दस किताब ते पूरो भरोसो आहे भाउ। ॿुधाए कहिड़ो मैसेज अथव असां लाइ? साईं सिकंदर जे माण्हुनि अवां जे ॿिन्ही दोस्तनि शाहिद ऐं हुज़ूर बख़्श खे क़त्ल करे छॾियो आहे। गुलसन ॿियो ॾींहुं आहे आसिफ में एतिरा बची नथा अचनि इहे हथ अची वञनि न हिननि जा टुकर टुकर करे कान खे खाराइबो आहे। अला कंदो मिली वेंदा काॾे वेंदा अॼु न त सुभाणे सुभाणे न त ॿिए ॾींहुं वेंदा काॾे? बसि यार दुआ कर त मिली वञनि अंदरि में न ई बाह भरे। यार अली घबराए छो थो भॻवान भली कंदो दोस्तो मिली वेंदा। इहे काॾे वेंदा? इन्हनि खे असां मिलनि त टुकड़ा टुकड़ा करे छॾींदासीं। घबराए छो थो यार अली? अली घबरायो न हाणे मां बि अवां सभिनी दोस्तनि सां गॾु आहियां।
आगुल हसन मुझे बाबा जे दोस्तन जी कुर्बानी बेकार कमी थी इन जालिमन के इन मुल्क दुश्मनन के हिक हिक करे कुत्ते जी मौत मारींदासीं कुत्ते जी मौत वादो कयो त इन्हनि खे कुत्ते जी मौत मारींदासीं सिकंदर खान किथे है खान सिकंदर खान किथे है उदय किथे है सिकंदर खान उदय किथे है सिकंदर खान मुझे खबर कौन है सिकंदर खान जी सिकंदर खान किथे आए किथे आए न तो गोलन सा परूण करे छरी नुजाए सिकंदर खान ॻोठार बंगले ते आहे जेकर तुंहिंजी इहा ॻाल्हि ग़लति निकिती गोलन सा परूण करे छरी नुजाए उठी भाजेदा भाजक अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावन साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ्ते जी लाइन नंबर नोट करना 03138562 सॻिया केतिरो इंतज़ारु कंदी तो हुन अली जो फोटोग्राफर पंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी माधे खे विसारे छॾ मुस्तक़बिल खे ॾिस जेको तुंहिंजे साम्हूं बीठो आहे परे थियनि मूंखां मां तुंहिंजी शिकिल बि नथी ॾिसणु चाहियां तो ख़ूबसूरत आहियां दौलतमंद आहियां जवान आहियां पर तोखे गैरत न आहे न त छा कंदी अली हिते आहे ई कोन बाक़ी तुंहिंजे पीउ ऐं भाउ खे एतिरी दौलत ॾेई छॾी आहे जो ॾेढ में पुराणी I am Jackson. Jackson, तुझे डिनर दौलत की दीवार एडी वडी न है तो भाव के भेड़ जो आवाज ॿुधण में न अचे पुट सुल्तान तूं अञा ॿार आहीं तुंहिंजे हथ में रांदीगा ठहनि था मूंखे ॾे कर पिस्टल ही पिस्टल तोखे ॾियण लाइ न पर तोखे मौत हवाले करणो आहे
कौन बाबा ये तो कुछ भी नहीं इंसान है लेकिन ये मुझे भाग के मारे थे जो कमीना ने करो गद्दार तू मुझे जवान पुट के मार रहा है मां तो के हरगिज न चली दुस मां तो के हरगिज न चली दुस भगवान तुझे वास्ते ये लोग सुठा न लगे तो तू पाण गद्दार है न कौम जो न मुल्क जो तू पाण न वफा न करे तू मुझे छा थी दे सिकंदर खान यही चाहते हो सिकंदर खान? अली अली मुझे मुझे किए जी सजा मिली है अली अली मां कितना किरियल इंसान है मां दोई है इन कौम जो इन मुल्क जो मु इन सा गद्दारी कई है अली अली जैसन मुझे सदिया के करे आगे दे दिया मुझे 4 फुट सुल्तान के मारे के दे अली खान अली सदिया के पचास जैक्सन कुत्ता तो असांजे नंगे में तुझी तुझे मौत की आवाज लो कुत्ता तुझा टुकड़ा तुझे मुल्क पुजावा
अली हथियार फिरा कर इस सूरत में तुझे दोस्त से गोली हट दो। जैसन मुझे दोस्त के साथ हेड लगा। न जैक्सन न ही मुझे भावा है मुझे भाग है न मार जा असांजे मशन जे जेको भी दो उनके खत्म कयो दो तो छा सोचा तो के मां माफ कर दो कम खत्म मानू खत्म। मुझे माफ कर जा गलत रास्ते पे अंग्रेजी जैक्सन कुत्ते जाने में गलत रास्ते पे ले पानी गलती की सुना जैक्सन तुम्हें क्या किया तुम्हें क्या किया Jackson! Bulasan! 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 Siapa pakai saya? Bulasan! 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 Dicari ya Bulasan! Jackson!
जैक्सन 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 कुत्ता तू मुझे मुल्क मुझे काम और मुझे दुश्मन है तुझी वजह से मुझे बाबा उस्माइन मुझे दोस्त आज मुझे मोहब्बत सब खाली छिड़ी गया जिंदा रहने के लायक नहीं जैक्सन तो किसी भी किन्नी मौत लिया मुझे लायक घटा अली हे तू छा कयो अली सिकंदर खान भी गिरफ्तार थी चुको है तू भी गिरफ्तार नहीं छड़ रुस्तम खान तो अचण में देर क्यों मां पंहिंजे वतन के इन कुत्ते जे साए को महफूज़ कयो मुंहिंजे दोस्तनि मुंहिंजे बाबा साईं ऐं मुंहिंजे मोहब्बत जी कुर्बानी नाकाम न वई थी हाज़िर न